आज जरा मुखे मुनासिब नथो लगे तो मुझे करे तव्हां जो ठाह रुकजी वने। तव्हां ठाह कयो, मां दिल सां चवां थो। न खनू न, तोखां सवा असां ठाह न कंदासीं, न कंदासीं, न कंदासीं। खनू दोस्तन के छड़े मां दुश्मनन सां वनी ठाह कयां, इहो मुखां कोन थींदो। जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी न आहे त मां ठाह ई कोन थो कयां। तव्हां हिक गोठ जा अचर पाण में मिटरायो। यार तव्हां जे ठाह करण सां पंहिंजे दोस्तीअ ते फर्क कोन पवंदो यार, कोन पवंदो। दुनिया छा चवंदी खानू, दुनिया छा चवंदी? ताचर दोस्तन के मुसीबत में छड़े पंहिंजो सिर बचाए वनी दुश्मनन सां ठाह कयो। एड़े ठाह खां सुठो हथ मां मरी पवां। अरे घट में घट दुनिया जे मयारन खां त बची पवंदुसि। आचर जे जिद करी थो न त पोइ ठीकु आ, मां फैसले लाइ राज़ी आहियां। ठीक आ खानू, गाल कर, मां निभाइण जी कोशिश कंदुसि। आचर फैसले में मुझी गाल रखजांइ जरूर, पर जे हू इनकार कन तो तू पंहिंजो पूरो जोर लाइजांइ। तंहिं हूंदे बि राज़ी न थियनि त पाण में फैसलो कजो। ॻाल्हियुनि में नथा ठो त अलॻि ॻाल्हि आहे, पर मुझे करे फैसले खां इनकार न कजो। उन्हनि जो वॾो बि राज़ी थींदो फैसले करण लाइ, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। जे न थियनि न त पोइ तव्हां पाण में वेही फैसलो कजो। जबर हल बाबा बोतार घुरायो तोखे। हलो दादा थी अचऊंसि। मजू तूं हलंदे त मूंखे कोई इतराज़ कोन्हे, पर मां त बोतार खे ॾुखी लॻई। बोतार सिर्फ़ जबाल लाइ चयो आहे। कमदार मुंहिंजो हलण रेस खे छो ॾुखियो लॻंदो? मजू बाबा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वॾा पाण वेही ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जबाल खे वठी वञांदा रहे तोखे न सॾाईंदा, ॾुख न थींदी? ज़ाहिर आहे कमदार, ॻाल्हियुनि में शरीक न कंदो त ॾुख त थींदो न। मजू बोतार ॿ ॻाल्हियूं जबाल सां कंदो त भाउ तुंहिंजो तोखे लिकाईंदो छा? तोखे जी ॿुधाईंदो हिते? ॿियो त उते ॿुधी त उहा ॻाल्हि, हिते ॿुधी त उहा ई ॻाल्हि। अदा कमदार सही तो चए, रईस के नाराज़ ना करणो। जेको भी कदम खणंदासीं तोसां सलाह करे पोइ खणंदासीं, ठीकु आहे? मजू तूं दिलि जा कर यार। बोतार जेको कंदो न तव्हांजे फ़ाइदे लाइ कंदो, पर तव्हां खां वधीक अचर वारा न जा हुनखे। समझंदो कर। हल बाबा खैर आहे, खैर आहे, खैर आहे, तूं दिलि जा कर, दिलि जा कर। भरियल चङो थियो आहे। मां भी हाणे को हंधु बिस्तरो तसरो वटो ॿधी रखां। सुबुह सां सवेर निकिरणो आहे। छो काॾे लॾो खयो अथई? अड़े लॾनि खैरां जा दुश्मन, खैरां छो लॾींदी? ही हंध वटियूं अलाए छा थी पई चई, पोइ मां छा सम्झां? सुबुह जो साझुर जो निकिरंदासीं। अड़े सुबुह सां मुर्शिद जे ज़ियारत ते जो हलणो आहे, पोइ ईअं न थिए त को सामान रहिजी वञे ऐं पोइ उते हली ॾुखिया थियूं पछतायूं। तंहिंखां हाणे ई सामान ठाहे रखां न, जीअं उते हली का तकलीफ़ न थिए। वाह खेरा वाह, अरे तूं तो वॾी दाना हुआ। मां जायो तो गिला ॾींदो हुयुसि। ऐं तूं छा थो सम्झे? सभु तो वांगुरु के ॿाहिरा आहिनि, माण्हुनि खे अलाह कुल ॾिनो आहे। उन्हनि में मां भी शामिल आहियां, पर तो जहिड़ो अकुल ख़ुदा जे दुश्मन जे कुते खे बि न ॾे। सॼा राज ॾाढे नास करे। हा वाकई हेरा वाकई इन्हनि शयुनि जी उते सख़्तु ज़रूरत पवंदी। जे न खणी आ त ॾाढा परेशान थियूं हा। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। खैरां अहिड़ियूं सोचूं रखंदी आहे। तूं सब्र करे दे। मां हंधो बिस्तरो सभु कुझु ॿधी तयारु करे रखियो आहे। हा जीअं उते हली तकलीफ़ कोन थिए। हाँ बिस्तरो मूंखां खणाईंदी आहे? हाँ उनजे लाइ बाक़ी नौकर कंदसि छा? अरे पर बिस्तरो तो उते भी मिली पवंदो। अड़े उते ॾोढे खां सवारा बि शइ न मिलंदी, इन करे असांखे पूरे बंदोबस्त सां हलणो पवंदो। अड़जी वियुसि हिन जट जी धीअ मां। ख़बर आहे त सुबुह जो मूंखां छा छा खणाईंदी। बसि मालिक पनाह ॾिए। बाक़ी हिन जा इरादा नेक कोन था लॻनि।
न रहीस न। जेकॾहिं तव्हांखे फ़ैसिलो कराइणो हुयो त पहिरियां छो न करायो? असांजो कूंदर भाउ माराए हाणे चओ था त फ़ैसिलो कयो? न, इहे न थींदो। पलांद वठण खां पोइ छा तव्हांजो भाउ वापसि ईंदो? इहो अॻु में सोचियो आहे रहीस। असां हिन दुश्मनी में अचनि न पिए चाहियूं। सिर्फ़ सिर्फ़ तव्हांजे करे अची हिन बाह में टपो ॾिनो। असां पंहिंजा दामन त साड़े चुका आहियूं रहीस। जॾहिं तव्हांखे पंहिंजे दामन में बाह लॻी आहे, हाणे चओ था त अचो बाह विछायूं? न, ईअं न थींदो। मां पंहिंजे दामन सरण जे ख़ौफ़ खां नथो चवां। मां जेकॾहिं कुझु कयां थो त तव्हांजे भले जे लाइ कयां थो, हिन ॻोठ जे भले जे लाइ कयां थो, ऐं इन में ई सभिनी जी भलाई आहे। जवार बाबा, दुश्मन छा रखियो आहे? इन दुश्मन जे करे त सॼे ॻोठ जो चैन सुख सभु बर्बाद थी वियो आहे। माण्हू त ॻोठ मां निकिरण छॾे ॾिनो आहे। इन में मुंहिंजो ॾोह न आहे। ही जेको कुझु थियो आहे उनजो ज़िम्मेवार सिर्फ़ तूं आहीं, तूं। थोरी घणी भेल ते तव्हां मुड़ुस माराया आहिनि। तव्हांजे फसल जा ॿ दाणा विया, तव्हां दरगुज़र करे सघो था। असांजे जिगर जो टुकड़ो असां खां धार थियो आहे, उनजे दुश्मन खे कॾहिं माफ़ नथा करे सघूं। हा हा, मां ज़िम्मेवार आहियां हिन सॼी ॿरियल बाहि जो। हिन ॻोठ जो सुकून ऐं चैन बर्बाद करण वारो बि मां आहियां। तव्हांजे भाउ जे मौत जो ज़िम्मेवार बि मां आहियां। चङे हुअण जे नाते मां पंहिंजा सभु फर्ज़ विसारे पंहिंजी अना खे ज़िंदा रखियो। मूं चाहियो पिए त सभु मुंहिंजे क़दमनि ते झुकियल हुजनि, कंहिंखे बि ज़रूरत न थिए मुंहिंजे आॾो सिर खणण जी। पर ईअं न थियो। केरु केॾो बि खणी, केतिरो बि ग़रीब छो न हुजे, पर सभु कंहिंखे इज़त प्यारी हूंदी आहे। जेकॾहिं सिंधूअ जो पाणी मुंहिंजे रगुनि में रत बणिजी गर्दिश करे थो, त उन ई सिंधूअ मां उपायल अन्न हर ग़रीब गुरबो खाए थो। मां जेकॾहिं नथो झुकी सघां, उहो कीअं झुकी सघंदो? उन बि त सिंध अमर जी कुख मां जनम वरितो आहे। जवार, तव्हांजो ॾोह न आहे जवार। ॾोह आहे त हिन मिटीअ जो, जंहिं बि हिन धरतीअ ते जनम वरितो आहे, उन मौत खे त क़बूलियो आहे, पर झुकियो न आहे। इहो मां विसारे वेठो हुअसि। इन करे ई तोखे घुरायो। ऐं तो सम्झो त मिठल खान मौत जे ख़ौफ़ खां डिॼी वियो आहे। न जवार न, वञी मौत जो बाज़ार गरम कर। मां तोखे कोन रोकींदुसि। पर एतिरो ज़हन में ज़रूर रखजांइ त पंहिंजे रत जावन भाइरनि जे लाइ हिन धरतीअ जावन भाइरनि जो खून आख़िर केसीं ताईं वहाईंदासीं, केसीं ताईं? कान घुर्जे मुंह हयाती होतन रे। कमदार, रईस खे चओ त फ़ैसिले जी तयारी करे। ही त मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, पर हिन ॻोठ जे सुख ऐं सिंध अमर जे अमुन लाइ मां 100 भाउ कुर्बान करण लाइ तयार आहियां। जवार, जहिड़ो न इनकलाब असांजे रस में अची वियो आहे, अहिड़ो इनकलाब अलाह करे त सिंध जे सभिनी रसनि ऐं वॾेरनि में सोच ऐं सभु अची वञे न, त सिंध अमर असांजी सूंह राणी बणिजी वञे। ऐं पोइ सिंध अमर तां इहे खून रेजियूं जहिड़ा सभु ख़तम थी वञनि। सिंध अमर शाह सचल ऐं सामीअ जे वाइन सां गूंजी उठे, ऐं हर घर में जमाल जा नारा हुजनि, नारा। ऐं असांजे प्यारनि गीतनि खे रे जवार तूं छा थो चईं? बारूद सां दॿाए छॾियो अथनि।
जबर असीं धारियुनि जे कागज़ बची विया आहियूं, पर असीं पाण में विड़ी विड़ी तबाह ऐं बर्बाद थी विया आहियूं। कमदार जेका वाव खुली आहे इहा मुंहिंजी सिहत जे लाइ सही न आहे। तोखे त ख़बर आहे पूरब जी थदड़ी हीर मुंहिंजे मन में जीर विझी छॾींदी आहे, जीर। कमदार अहिड़ो को कमु कर जे इहा थदड़ी हीर गरम लुक में मटिजी वञे। सचा आहियो पोतार। जेकॾहिं आचार्य ऐं मिठल खान जो ठाह थी वियो पोइ त असांखे हिते टपड़ गोल करणा पवंदा बाबा। न कमदार न, मूं जेको उम्मीदुनि जो ॾीओ ॿारियो आहे उनखे विसामण कोन ॾींदुसि। खानू जहिड़े पलवार खे जेकॾहिं आचर पंहिंजी मयाण में बंदि करे छॾियो आहे त छा थी पियो? मूसा खान मुजीब जहिड़े तोब गोलनि खे मैदान में लाहण ॼाणे थो। पोइ देर छा जी बाबा? उन खां अॻु जो असांजे उमेदनि जे ॾींहं ते मिठल खान पाणी हारे तव्हां पंहिंजे तोप गोल खे मैदान में लाहियोसि। हा कमदार हा, मां मुजीब जे पेरनि में दाड़ विझो हुनखे रोके वेठो हुअसि, पर हाणे इहे दावड़ कढी मुजीब खे मैदान में छॾिणो पवंदो त मुल्क ॿारे। जेसि ताईं मुजीब मुल्क खे ॿारींदो न तेसि ताईं अदा मिठल खे ख़बर कीअं पवंदी त मूसा खान अञा मुल्क में आहे। नसीब मां पंहिंजे तरफ़ों पूरो ज़ोर लॻाए चुको आहियां, पर तुंहिंजा भाइर ज़ोरावर आहिनि। उन्हनि जे दिमाग़ में अमुने ठाह जी ॻाल्हि वेह ई कोन थी। इन में तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। मां पंहिंजे भाइरनि खे चङी तरह सुञाणा थी। उहे वॾा ज़िदी ऐं किरोधी आहिनि। पंहिंजे ज़िद जे करे हिकिड़ो त मरी चुको आहे, ॿियनि जो बि अलाही ख़ैर करे। सिवाइ दुआ जे उन्हनि जे लाइ छा थी करे सघां? जेकर अञा बि मुंहिंजे वस में कुझु हूंदो न त मां तुंहिंजे भाउरनि जे लाइ कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। उन्हनि खे पंहिंजे हालत ते छॾे ॾियो। मुंहिंजे भाइरनि जे करे तव्हां परेशान न थियो। मां परेशान न आहियां, मां तोखे ख़ुशि ॾिसण थो चाहियां, छाकाणि त तुंहिंजी ख़ुशीअ में हिन हवेली जी ख़ुशी आहे, मुंहिंजी ख़ुशी आहे ऐं मलूका जी ख़ुशी आहे। ठीकु आहे, अॻिते ख़ुशि रहण जी कोशिशि कंदुसि। नसीबा वक़्त ऐं हालात अहिड़ा उभरी आया आहिनि जो ख़ुशियूं असां खां कोहे दूर हली वियूं आहिनि। सभु कुझु हूंदे बि असां ख़ुशियुनि खां महरूम आहियूं। पोइ इहा दौलत कहिड़े कम जी जेको महरूमनि खां सवाइ कुझु बि न ॾेई सघे? अहिड़ा हालात तव्हां पाण ई पंहिंजे लाइ पैदा था कयो। सच थी चई नसीबा, असीं लालच जे अहिड़े अंधे घोड़े ते सवार आहियूं ऐं समूरी दुनिया जी मिल्कियत मेड़े पंहिंजी गोद में गॾु करण था चाहियूं। ऐं मौत सिर ते मथां बीठो आहे। ज़िंदगी ऐं मौत जे विच में हिकु क़दम जो मुफ़ासिलो बि कोन्हे। पोइ बि असां एॾे तकब्बुर ऐं गुरूर सां हलंदा आहियूं जो हीअं महसूसु थींदो आहे त हीअ दुनिया ॼण असांजी आहे, हिन दुनिया जा मालिक असां आहियूं। तुंहिंजे ॻाल्हियुनि मां त नथो लॻे त तूं उन्हनि मंझि आहीं। तूं त हिकु मुख़्तलिफ़ ऐं पुरखलूस इंसान आहीं। पुरखलूस तोखे ॾिसण में थो अचां नसीबा। इहो इन करे जो तुंहिंजो रिश्तो मुंहिंजी ज़िंदगी सां जुड़जी चुको आहे। पर इहो ई ॿियनि खां पुछा करे ॾिस त ख़बर पवंदई त मिठल खान केॾो ज़ालिम आहे। चवण वारनि खे केर बि रोके नथो सघे, पर मूंखे पूरो यकीन आहे त तूं हिकु नेक इंसान आहीं।
एडो भरोसो मूं मथा न रख नसीबा, छाकाणि त तो मुंहिंजो ॿियो रूप ॾिठो ई कोन्हे जंहिंमें हिकु अना परस्त वॾेरो लिखल आहे। मुंहिंजो भरोसो मुंहिंजे मुड़ुस मथां आहे, कंहिं अना परस्त वॾेरे मथां न। ऐं इहो भरोसो मरण घड़ीअ ताईं ख़तमु कोन थींदो। तसीमा, तुंहिंजे मुड़ुस हुअण जे नाते मूं मथां फर्ज़ थिए थो त मां अञा बि कोशिश कयां त तुंहिंजा भाउर पेर ते अचनि ऐं मुंहिंजूं थियल ग़लतियूं सुधरी पवनि। अदा मूंखे पहिरियां ई पक कई त रेस तोखे मिठड़ा मिठड़ा ॿोल ॿुधाए फ़ैसिले लाइ राज़ी करे वठंदो। इन लाइ त मूंखे कोन घुरायईं। हुनखे पक कई त मजू कोन मञीदो। अदा कमदार रेस मूंखे मिठड़ा ॿोल न आहिनि ॿुधाया। उन्हनि त मुंहिंजी अखियुनि ते ॿधल अंध वारी पटी लाइ मूंखे आईनो ॾेखारियो आहे त हीअ असां छा पिया कयूं। अदा तूं त पंहिंजो आईनो ॾिसी आहे, मूंसां ॻाल्हि बि कोन कई। पर इहो ॿुधाए त रेस ऐं कमदार कॾहिं खां वठी करामतूं ॾेखारण शुरू कयूं आहिनि। मजू आस्ते अदा आस्ते घर में आयूं ऐं सभु निंड पिया आहिनि। इहा ई कावड़ रेस ऐं कमदार खे ॾेखारी आहे। पोइ मां सम्झा तूं मुंहिंजो भाउ आहीं। छा हींअर मां तुंहिंजो दुश्मन आहियां? दुश्मन न आहीं त ॿियो छा आहीं? अञा अदा जो ख़बर बि मेरे न आहे थियो ऐं तूं वती तो ठाह जूं ॻाल्हियूं कढो। मजू आस्ते ॻाल्हाए, मूंखे हाणे वधीक बख़ील न कर। भले बंदूक खणी मार छॾ, पर ठाह कोन कंदुसि। हीअ सभ खां वॾो दुश्मन मुंहिंजो तूं आहीं, तूं। मजू जबान खान सवाल कर। अरे मुड़ो पुट मुड़ो, अरे छो चिंता थिया आहियो? छो था माण्हुनि खे पंहिंजे मथां खिलायो? तूं विच में न अच बाबा। तूं मूंखे बंदूक हण दे। तूं मूंखे बंदूक हण दे। हो हणंदुसि बंदूक। जे ठाह कयई त सभ खां पहिरियां बंदूक त खणंदुमि। मूंखे बंदूक हण दे। मां चवां थो छॾ बाबा मूंखे। मुड़ पुट मुड़, भली न कर बाबा, मूंखे छॾ त मां हिनखे सबक सेखारियां। मुड़ पुट मुड़, बाबा तूं त वॾो आहे, तूं मुड़। मां चवां थो छॾ बाबा मूंखे। तूं मूंखे वण दे। तूं मूंखे वण दे। तूं मूंखे बंदूक हण दे। पंहिंजे वॾे भाउ खे बंदूक हण दे। बस था बस। तूं पंहिंजे वॾे भाउ जो हक़ विञाए वेठो आहीं। छो बीठो आहीं घर में? निकिरी वञ। तूं छा थो सम्झी? एतिरी बेइज्जती थियण खां पोइ बि मां हिन घर में रहंदुमि। चल बाबा मूंखे, चल मूंखे। छॾीस वञी धिका खाई पाणे मोटी ईंदो। हाणे हिन घर में मुंहिंजो लाश ईंदो, लाश। बाबा बाबा तूं मारो अहिड़े भाउ खां घटि गाली भली आहे। पंहिंजे भाउ ते बंदूक सिधी करे थो। पंहिंजे भाउ ते बंदूक सिधी करे थो। हेॾे अचो खैरा जेसर जो खैर हुजे। अरे हलूं था चैन रात जे लाइ छोकिरीअ खां त मोकलायूं हलूं। अरे कहिड़ो जंग ते हलूं? हां जो छोकिरीअ खां मोकलायूं हलूं? अरे तूं त जंग में बि कोन मरंदे, उतां बि वापसि ईंदे, पर तॾहिं बि छोकिरीअ खे ॿुधाइण लाज़मी आहे। ख़बर त पएसि त काॾे था वञूं पिया, पोयां परेशान न थिए। अरे जॾहिं माण्हुनि खे ख़बर पई त खेरा घर में कोन्हे का, गोड़ छॾे वई त पोइ ॻोठारा मिठाइयूं विरहाईंदा, परेशान कोन थींदा। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, दुनिया भलो ख़ुशि थिए, पर हूअ त न्याणी आहे, उहा परेशान थींदी। ओ खेरा चई थी त हल मोकलाईंदा हलूं, पर हलण जे करे मुंहिंजो गाटो थो भॼे गाटो। तूं हारो को ख़बरुनि में पूरी आहे। कोन थो मरे बुआ, कोन थो मरे पियो। अरे बिस्तरे में कहिड़ो बार आहे, पर तूं थी वियो आहे हॾ हराम। बसि इहो बिस्तरो मथे ते खयो थी ॼण को सॼी क़यामत जो बार तुंहिंजे मथां कड़कियो आहे। अरे न्याणी आहे, हली हुन खां मोकलाए चो। हल हलो 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 अॻ में थी हलो। हल हल थाला उठ जी लगे ढें 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 हलिया हलिया बात न हण एक अंधा ते जित
बोलो मां अरे चंगी तरह मार का खुदाई जी तो बाह लगा पराई घट भगी आई कुछ तो होश को कम वटो खैरा जिस रे खैर होजे तहां सा त खैरा खैरा चाची पर तव्हां ॿुधायो काॾे निकिरी पिया आहियो? अरे अब्बा छा ॿुधायां अम्मा ही हंध बिस्तरो गदी ओ मरे वञूं था पिया मुर्शिद साईं जी दरगाह ते यो पिणे खे वीलो पेट में ॿियो ॾिसे थी त सॼे ॻोठ मथां मलामत लॻी पई आ के हथ खणाए उते दरगाह ते दुआ घुरायां त काहे मलामत लहे। अदी वेठे वेठे वरी मुर्शिद जी याद कीअं अची वई? अरे अदा खैरा जे सिर जो खैर हुजे ऐं खैरा जो त खैर आ पर हिन ॻोठ में खैर कोन्हे अदा इन करे सोच में त वञा साईं मुर्शिद ॾे उते वञी खैर जा हथड़ा खणी का दुआ घुरां मन मौला पंहिंजे प्यारनि जे सदके को हिन ॻोठ मथां खैर करे।